ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، فإن كل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة، وخلق منها زوجها، وبث منهما رجالا كثيرا ونساء. واتقوا الله الذي تساءلون به والأرحام، إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم، ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم رب زدني علما، اللهم رب زدني علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا، إنك أنت العليم الحكيم. मुख्तसर हम्द सलाम दुरूद सलाम का बाद में काबिल इकराम मुअज़्ज़िज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमा के मुबारक के अंदर मौज़ूई उन्वान इन गल ते मबनी व मुश्तमला अफ़ज़ल बशर बअदल अंबिया सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी इज़्ज़त व अज़मत ऐं उन जे मथां थींदड़ एतराज़ जो जवाब है। सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उहा शख़्सियत उहा अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अहले बैत ऐं मोमिनीन जी महबूब तरीन ऐं पसंदीदा शख़्सियत जंहिं इंसान जी दिल में हिक रत्ती बराबर भी अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ अहले बैत सां सच्ची मोहब्बत हूंदी। वो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु
ते ॻाल्हाइण ऐं अमल करण खां पहिरियां समय हज़ारे करोड़े दफ़ा सोचींदो त आउं जंहिं शख़्सियत जे बारे में ॻाल्हाइण जो सोचां पियो उन ते एतराज़ कयां पियो, उन जी शान और मनक़िबत में तनक़ीस करण जो सोचां पियो, किथे मुंहिंजो ईमान वाइदान तो कोन थी वेंदो, किथे मुंहिंजी कयल कमाई चटकई ख़त्म फनात कान थी वेंदी। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी फज़ीलत मक़ाम ऐं मर्तबो अज जे हलंदड़ पुरफितन दौर जे अंदर सोशल मीडिया ते अवां जे साम्हूं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में हिकिड़ी बेहया बदकिरदार औरत जा अल्फाज ॿुधण में आया हूंदा, जंहिंजो नालो सैफी अली खान आहे, जंहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ते पंहिंजी पलीत ज़बान हलाईंदे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में ये जुमला ज़हरीला ऐं घटिया जुमला इस्तेमाल कया ऐं अमुन के फितने में, अमुन के जंग में तब्दील करण वाला अल्फाज इस्तेमाल कया है। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में खिलाफत में सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा आई ऐं जे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको बाबा जो माल है, बाबा जी जेका मीरास आ, बाबा जो जेको तरको आ, बाबा जी जेका मिल्कियत ऐं दौलत आ, उन मजा मुंहिंजो हिस्सो ॾियो। ये खबीस पलीत औरत पंहिंजी ज़बान सां ये अल्फाज कढे थी। अबू बकर रद्द करे छॾियो, कोट ॾिनो, गज़ब कयो, उन जी हारे खां वठी हिन ज़मीन रूह ते अॼु ताईं वरी इंसाफ़ कोन थियो आहे। इंसाफ़ जो धजियो हिन जी ज़बान मुताबिक़ उन मजलिस ऐं उन वक़्त में निकिरी चुकियूं जॾहिं फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा अबू बकर सिद्दीक़ वटि हक़ जे लाइ वई। अक्सरियत मुसलमाननि जी इन ॻाल्हि खां गाफ़िल आहे। अक्सरियत के खबर ही काने का तो यो माजरो छा हुयो, या ॻाल्हि कहिड़ी हुई, या कहानी कहिड़ी हुई, यो किस्सो कीअं इन ॻाल्हि जी हक़ीक़त छा आहे। बस हिन पुरफितन दौर जे अंदर खबीस तरीन इंसान मेंबरन ते स्टेडियम ते तव्हांखे ॾिसण में ईंदा जेके अल्लाह जे क़ुरान जो भी इनकार करण वारा, नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके फरमान जो भी इनकार करण वारा, अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो भी इनकार करण वारा, बल्कि अॼु जुर्रत सां गैरत सां ये चवण जो हक़ रखां थो हिन ज़मीन पुठ ते ही जेके अक़ाइद रखण वारा इंसान अहले बैत सां बातिल मोहब्बत करण वाला इंसान, बातिल ऐं गलीज़ मोहब्बत जी दावा करण वाला इंसान, और चई सघां थो त फिरऔन बि हिन खां कई भेरा भलो हुयो। ही फिरऔन खां बि गलीज़ तरीन इंसान आहिनि जिन्हनि न अल्लाह जी ज़ात खे छॾियो, न मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे छॾियो, न अज़वाज मुतहरात रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिनके छॾियो, न वरी अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के छॾियो। कुरान पढ़ी ॾिसो, कुरान मजीद जे मथां कंहिंजो ईमान कोन्हे। को भी इंसान हिन ज़मीन पुठ ते चई वञे तो कुरान मजीद कूड़ो आहे, कुरान मजीद ग़लत आहे। कंहिंजी ज़रूरत
वो चई सके तो हिन कुरान में फुला फुला आयत निकला पर ही गलीस तरीन फिरको गाली फिरको जेको तो ही कुरान मटला हिन कुरान में तहरीफ चला जो हिन कुरान मजीद के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन अबू बकर सिद्दीक जो शान उनकी सदाकत उन जो इंसाफ उनकी अजमत बयान किया उमर फारूक की सदाकत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला की बहादुरी और शुजाअत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला की सच्चाई और अमानतदारी बयान किया उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनो बाहया वाक़ेदार हुजन जो सबूत दिनो इन जे करे हिनन चयो त ही कुरान न खोलिया जेकरा असली कुरान तवा वटाई त खणी अचो लिकायो छोटा असा पढ़ू असा दिसो त हक चाहे जेकरा नाहे कूड़ा आयो ते हिन कुरान के मन्यो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला जी सदाकत के मन्यो हिन जमीन रूह ते फिरके वाराना इख्तिलाफ करना शुरू किया फिरके वाराना कूड़े तोहमत मौजू रिवायत करना शुरू क्यों असानी किताब ना कुरान मजीद ना सुन्नियन जो किताब ना बल्कि दोस्तन जी किताब रिजाल कशी अबू अमर बिन अब्दुल अजीज जो मुसन्निफा चौथी सदी के अंदर इन किताब लिखियो उन पंजे इन किताब तेहरान में शाया चलाया किताब उन किताब के अंदर इन लिखियो त शिया फिरके जो जेको पानी आगे वो आगे अब्दुल्ला बिन सबा यहूदी आयो जाहिर कदा क्यों सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला के दौर में जाहिर क्यों आखिरी दौर में जाहिर क्यों जे अहले बैत सा मोहब्बत की दावा कई सैयदना अली रज़ियल्लाहु ताला नो जिनके इमामियत जो फर्ज हुजर जो जेको कानून आगे उन जो बुनियाद इन अब्दुल्ला बिन सबा यहूदी रखियो असानी किताब ना दोस्तन जी किताब खणी अचन हवालो जे कारण असा जो कम आहे त अवां जो फिरको अवां जा कानून अवां जा बातिल अकीदा कदा का शुरू थिया ऐं अवां जे फिरके जी बुनियाद रखण वारो केर आहे इहो अब्दुल्ला बिन सबा यहूदी जे सैयदना अली मुर्तजा रज़ियल्लाहु ताला नो जे बारे में मुश्किल कुशा हुजन की दावा कई सैयदना हुसैन रज़ियल्लाहु ताला के बारे में मुश्किल कुशा खालिक मालिक वाज़िब हुजन की दावा कई सैयदना हसन बिन अली रज़ियल्लाहु ताला के बारे में खालिक मालिक मुश्किल कुशा हाजिर रवा हुजन की दावा कई जे डंड में सही बुखारिया रिजाले कशिया उसूल काफिया तिन्नी किताबन जा हवाला सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु इन मानू के इन मुश्किल कुशा चवण ले करे इन खालिक मालिक राज़िक चवण ले करे सैयदना अली रज़ियल्लाहु ताला ने के बाह जे अंदर साड़ाए मारा छड़ी था तुझो अकीदो बातिला तू कूड़वा और अल्लाह जो बानवाया नहजुल बलागा दोस्तन की किताबा खणी करे पढ़ो नथा पढ़ी सको खणी अचो असा तवा के पढ़ी करे बुधायो सैयदना अली मुर्तजा रज़ियल्लाहु ताला फरमाता अल्लाहु खालिकुन व इन्नी मखलूकुन अब्दुन मुझो अल्लाह खालिका आओ खालिक नाया जेके उन दो जंदर फितने खोर गाली यहूदी मजूसी मुनाफिक टाटा मानो सैयदना अली रज़ियल्लाहु के बारे में एड़ा अकीदा बयान करने लगा सैयदना अली रज़ियल्लाहु ताला फरमायो अल्लाह खालिका अल्लाह राज़िका अल्लाह मालिका अल्लाह रोज़ी देने वाला अल्लाह शिफा देने वाला अल्लाह औलाद देने वाला अल्लाह दुख देने वाला अल्लाह सुख देने वाला व इन्नी मखलूकुम औ मखलूक आया व अब्दुन औ अल्लाह करीम जो बानवाया औ अल्लाह करीम जी मखलूक आया औ मुश्किल कुशा को लाया दोस्तों याद रखना मंजो ये हवाला ये गालो इनन जे फिरके जो बुनियाद है अज असा गालान पे इन जे करे मजबूर थियायो इन जे करे हकीकत के बयान करण जे लाए मजबूर थियायो जो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जात ते उनकी चादर ते उनकी मनकिबत ते उनकी अदालत ते उनकी सदाकत ते
जेका रंडी जबान हलाए उन रंडी जो बात बंद करण जे बजाय जेको उन जो दिफा करे असां उन जो कंध लाए छॾींदासीं उन जी जबान भी काकड़े काकड़े ॿाहिरि उछलींदे उन जी हक़ानियत उन जी सदाकत बयान कंदासीं त तव्हां असुल आहियो केरु तव्हां जी अल्लाह सां केतिरी मोहब्बत आहे अवां केतिरा सचा आहियो इन जी किताब नहजुल बलागा दी शरह इब्न अबिल हदीदा नहजुल बलागा दी शरह इब्न अबिल हैसमा इन जे अंदर कई शिया मुसन्निफ कई लिखण वारा छा था लिखन इन अल्लाह जी ज़मीन जे पुठ ते सब खां वधीक जेको कूड़ शुरू थियो वो शियन खां शुरू थियो सब खां वधीक कूड़ी क़ौम सब खां वधीक बातिल अक़ीदा घरण वारी जेका क़ौम आहे उहा शियन जी क़ौम आहे असां चऊं गिला थे शिकवा थे दाद थे दाद फिरियाद थे पर अवां पंहिंजे घर खे ॾिसो उन खां पोइ केरा तस्हीहुल एतकादिया अल इमामिया बाबो फी फज़्ल अहादीस मुख्तलिफा मुल्ला शेख मुफीद जी किताबा उन जे अंदर रिवायत बयान करे तो छा तो चए तो त असां जे फिरके शिया जे अंदर तकियो तमाम थोड़ो आहे असां जे फिरके शिया जे अंदर कारगंद तव्हां के घणी मिलंदी तानो तशनी तव्हां के घणी मिलंदी लानतबाज़ी तव्हां के घणी मिलंदी अवां जा पंजा अकाबिर बयान कंदा त अवां जो फिरके जो बुनियाद इनकार कंदा अवां जे फिरके जी बुनियाद तानो तशनी आहे अवां जे फिरके जी बुनियाद बदअकीदगी बली पिए खबीसी आहे इन जे करे जो हिकड़ी औरत जेका अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो केरा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो असां जो किताब ना शिया जी तफसीर उम्मी उन जो मुसन्निफा तफसीर कुल्ली जे नाले सां मशहूर तफसीर 28 सिपारो सूरत तहरीमा पहलो रुकू आयत नंबर 3 के अंदर तफसीर हले थी सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी रिवायत बयान करता केरा इनन जो पंचो इमाम मोहम्मद बाकिर बयान करे तो हिन जमीन जी पुठ ते अल्लाह जे अंबिया का बाद में जेकना का अफजल तरीन शख्सियत आहे का बेहतरीन शख्सियत आहे का सदाकत वाली शख्सियत आहे तो वो आगे जिया अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिया अबू बकर का बाद में जेकना का अफजल तरीन शख्सियत बयान करण वारो केरा सुन्नी बने को बयान करण वारो किताब केरा लिखण वारो केरा शिया किताब बशियन जो छाया बशियन मा थियो आयो बशियन मा काल बशियन दिया तो बीच में सुन्नी दाखिल हकीकत में पार्द सुन्नी हुआ हकीकत में पार्द नबी करीम अलैहिस्सलाम जिन्हें अजीम जमायत सहाबा बचा हुआ आए हुए बयान करता अबू बकर अंबिया का बाद में अबू बकर का वधीक अफजल केर कोने को उन का बाद में उमर फारूक का अल्लाह अकबर सुन्नियत जो किताब सुनन इब्ने माजा के अंदर सवाल कयो हुआ या अली अय्यु खैरुन नास ए अली सवाला बुधायो ते हिन जमीन जी पुठ ते केरा सैयदना अली रज़ियल्लाहु तआला जी खिलाफत अबू बकर भी जिंदा कोने को उमर फारूक भी जिंदा कोने को उस्मान गनी भी जिंदा कोने को भी सहाबा किराम दीवार मजा जिंदा कोने को जेको विढ़े हा जेको चई हा ते अली को छातो चई अली पंहिंजी खिलाफत में पान ताकत वाला पान खलीफो पान हाकिमा पान हुक्मराना पान बचे बल बोते के पंहिंजी खिलाफत में भी चला जे तो सवाल कयो था ना मुझे जवाब दो केर अफसला खैरुन नास बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर व खैरुन नास बाद अबी बकर उमर उनका सवाल कयो था केरा सुनो अलिया जवाब दे तो सवाल कयो था अल्लाह के रसूल का बाद में अफसल केरा अंबिया का बाद में अफसल केरा और तवा के बुधाया तो अबू बकर अफसला और तवा के बुधाया तो अबू बकर का बाद में उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु अफसला के जी ज़माना शिया जी ज़माना के जी ज़माना दोस्त जो पहले इमाम सैयदना अली मुर्तज़ा रज़ी
रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़बान आहे तो ज़मीन जी पुठ ते अफ़ज़लुल बशर बादल अंबिया आहे तो सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु इन जे बारे में ज़बान दराज़ी इन जे बारे में बकवास करण इन जे बारे में नजसो पलीत ज़बान हलाइण इन जे बारे में कुफ्रिया ऐं उहे अल्फाज़ कढण जेके हर हिकु मोमिन जे ईमान जे ज़र पाइन दिल जे ज़र पाइन गैरत जे ज़र पाइन अजीज दोस्तों अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला तो छा पराजा मजबूर थी करे हकीकत ॿुधाइण जे लाइ तमाम दोस्तनि जे साम्हूं पेश थियण ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं करण ते मजबूर थी पियसि इन्हनि जो किताब आहे कहिड़ी किताब आहे अल्लामा अल जज़ाइरी जी किताब आहे अनवार नौमानिया शियन जो वॾो चोटी जो मोतबर आलिम दीन आहे उन किताब लिखियो जना अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया मां फोत थी विया अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात खां बाद में जेके भी सहाबा हुआ सब जा सब काफिर थिया सब जा सब मुर्तद थिया शियन जो अकीदो शियन जी किताब लिखण वारो शियो किताब शियन जी शाया शियन मां थियो ॻाल्हि बयान करे असीं का ॿुधायूं त शिया चवनि था सिर्फ 4 सहाबा बाकी रहा बाकी सब जा सब मुर्तद थिया अल्लाह जो कुरान जे तो सब जा सब जन्नती आहिन सब जा सब मोमिन आहिन ही चवनि था सब जा सब मुर्तद थिया ऐं वडी अजीब गाला एने बेत 4 अफरादर में ना अबू बकर बियो उमर फारूक बियो उस्मान सिंदूरैन बियो वडी गाल तो सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु हिनन जे किताबन जी रूह में हिकड़ी भी सही सनद सा हिनन जे किताबन जे अंदर भी काबा रिवायत मौजूद काने का जंहिंमें ये साबित हुजे हिनन जो अकीदो हुजे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां बाद में अली मोमिन हुयो बल्कि ना हिनन लिखो अली भी काफिर थियो हुसैन भी काफिर थियो हसन भी काफिर थियो फातिमा ज़हरा भी काफिर थी वई तमाम तरह अब्बास भी काफिर थियो इब्न अब्बास भी काफिर थियो अब्दुल्ला बिन जाफर भी काफिर थियो सब जा सब जेके सहाबा हुआ हिनन जा किताब लिखन था काफिर थिया सिर्फ 4 सहाबा बाकी मोमिन हुआ केड़ा अबू ज़र गिफारी रज़ियल्लाहु ताला अन्हु मिक़दाद बिन अमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको मिक़दाद बिन अस्वद जे नाले सां मशहूर आहे सलमान फारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु चौथो आहे अम्मार बल्कि अञा अॻिते तफ़सीर अयाशी हिन जी किताब उन तफ़सीर जे अंदर तिन खे मोमिन चयऊं अम्मार खे ख़ारिज करे छॾियऊं त अम्मार बि काफ़िर थियो बाक़ी 3 मोमिन बचा नोट कंदा हलिजो नुक्तो अथव पॉइंट अथव को भी रे बेसा मोहब्बत जी दावा करण वारो इन तालिब इल्म जे साम्हूं अचे पंहिंजे किताबनि मां साबित करे ॾेखारे त असांजे किताबनि में अहले बैत मुसलमान असांजे किताबनि में अहले बैत मोमिना असांजे किताबनि में अहले बैत जन्नती को भी साबित कोन थो करे ॾेखार सघे चवनि था हे 3 माण्हू बाक़ी बचा उसूल काफिया याकूब गुलेनी जी इन जे अंदर लिखियो सिर्फ 3 सहाबी बाकी मुसलमान बचा मोमिन बचा बाकी अल्लाह जे रसूल जी वफात का बाद में सब जा सब सहाबा काफिर और मुर्तद थी विया अंदाजो लगायो यो मोहब्बत अहले बैत आहे या सहाबा सा मोहब्बत आहे या नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत आहे या अल्लाह जे कुरान सा मोहब्बत आहे बड़ी अजीम गाल उसूल काफिया इन जे अंदर छा लिखियो अल्लाह ताला जुल्म करे छड़ियो अल्लाह तबारक व तआला काट करे छड़ियो इन्हनि अबू बकर के ना इंसाफ चयो अबू बकर जी ज़ात ते ॻाल्हायो अबू बकर ते हिक रंडी लोटी बकवास कंदड़ औरत जेका अबू बकर ते ॻाल्हाई थी
अल्लाह अकबर ही अन्याते वधी विया जेकॾहिं चंद अहले सुन्नत वल जमायत वारनि हिन औरत जे बारे में ॻाल्हायो त ही जेके मुहिब अहले बैत आहिनि ही बि उथी बीठा बजाए उनखे सम्झाइनि हा बजाए उन खां रुजू कराइनि हा बल्कि हिननि अन्य बाह में काठियूं विझी करे भड़कायो त भले जंग वधे जेकॾहिं जंग वधाईंदो त जंग थींदी अज़मत सहाबा जे लाइ अज़मत कुरान जे लाइ अज़मत नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अज़मत रब जी तौहीद जे लाइ कंद ब कटाए छॾींदासीं बाक़ी तव्हां खे चुरण कोन ॾींदासीं न तव्हांजा अक़ीदा कुरान मुताबिक़ न तव्हांजा अक़ीदा रहमत कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मुताबिक़ न तव्हांजा अक़ीदा अहले बैत जे मुताबिक़ न तव्हांजा अक़ीदा अवां जे ॿारहं इमामनि जे अक़ीदनि मुताबिक़ हिन दुनिया जे अंदर हिन ज़मीन पुठ ते जेकॾहिं सभ खां वधीक को गाली को गलीज़ तरीन फिरको आहे त असांजे अंदर मौजूदा फिरको आहे जेको दावा करे थो त असांखे मोहब्बत असांखे अहले सां मोहब्बत आहे अल्लाह अकबर उसूल काफिया याकूब अल-कुलैनी जी किताब आहे चवनि था अली रज़ी अल्लाह तआला अन्हु आई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿई हिक जहिड़ा हुया मिसाल लिखा कीअं हिक जहिड़ा हुया जीअं कारियूं टपरियूं ॿई हिक जहिड़ियूं हूंदियूं आहिनि अंदाज़ो लगायो ही इज्जत ही अज़मत ही इकराम ही अदब नऊज़ु बिल्लाह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अली रज़ी अल्लाह तआला बल्कि रब्बुल आलमीन फरमाए तो इन इंसान के जेतिरे क़दर मु मकाम और अज़मत और शरफ़त दींदे पैदा कयो आहे इन इंसान जो मुकाबलो की काब मखलूक कान करे सके एतरे क़दर तो ही ना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो मिसाल कारी कबरी जो मिसाल सैयदना अली रज़ी अल्लाह तआला जो मिसाल कारी कबरी जो मिसाल जो ता जिब्राइल वही खणी आयो केॾीमहिल हुनखे ॾिसे केॾीमहिल हुनखे ॾिसे केॾीमहिल हुनखे ॾिसे त हिननि मां अली कहिड़ो आहे मोहम्मद कहिड़ो आहे नऊज़ु बिल्लाह जिब्राइल भुलिजी करे मोहम्मद ते वही नाज़िल करे हलियो वियो वगरना नबूवत हक अली जो हुयो अंदाज़ो लगायो अल्लामा जज़ायरी अनवार नौमानिया के अंदर मुत्तफ़ाकाना फैसलो लिखे तो तसा तमाम तर शियन जो इन गाल ते इजमा है इन गाल ते असा मुत्तफ़िक आयो सब जो गदजी करे फैसलो के लागे त असा उन अल्लाह के अल्लाह ही तस्लीम को था कयो जे नबूवत अली जो हक मोहम्मद के दिनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन का वधीक को कुफर हुंदो आई अॻिते छा था लिखनि असां उन नबी के नबी तस्लीम को था कयो जे खिलाफत अली जो हक अबू बकर के दिनो अंदाज़ो लगायो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी केतरे क़दर तौहीन अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु केरा अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु ओ अबू बकर सिद्दीक अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जड़ा हिजरत जे लाइ निकता ॿिया बि कई मिसाल आहिनि पर वॾा वॾा मिसाल ॾींदा हलंदासीं ताकि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी वञे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु बट अल्लाह जा रसूल आया सही बुखारिया मुस्तदरिक हाकिमा असाए अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मंझंदि जे टाइम ते आया अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे तरफां हिजरत जो हुकुम थियो अवां मूंसां गॾु हलंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा रब जी ज़ात मुझे नालो खणी करे चयो त अबू बकर गॾु हले अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हा अबू बकर हा रब्बुल आलमीन अवां जो नालो खणी करे मूंखे हुकुम ॾिनो अवां हिजरत कयो पर हिजरत में पंहिंजो साथी अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु खे ठाहियो इहो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु इन अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे बारे में बकवास कयो वञे ज़बान दराज़ी कई वञे ओ अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿिया कई मिसाल पर अहले बैत हाणे जो असल मक़सद अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फोत थी विया अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु खलीफ़ो मुक़रर थियो के हिकड़े माण्हू खे खलीफ़ो कोन ठाहियो के हिकड़ी औरत खे खलीफ़ो कोन ठाहियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजा सब सहाबा
किराम रिज़वानुल्लाहि अलैहि मजमईन इन ॻाल्हि ते मुत्तफ़िक़ थिया त असां सभिनी में रसूल खां बाद में अफ़ज़ल तरीन शख़्सियत आहे त अबू बकर जी आहे। छो जो सुनन अबी दाऊद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बीमार पिया हुया सहाबा किराम मस्जिद में मौजूद हुया, सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन गए वाहिन नमाज टाइम थियो सवाल सद थियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज टाइम थियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया अबू बकर के हुक्म दियो तो नमाज पढ़ाए। अबू बकर गैर मौजूदा, सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहि मजमईन उमर फारूक के वठी करे अॻिते कयो, सैयदना अली मौजूदा, सैयदना अब्बास मौजूदा, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला मौजूदा, अब्दुल्लाह बिन जाफर रज़ियल्लाहु तआला मौजूदा के उन्हनि के अॻिते बोल कयो, उमर फारूक के अॻिते कयो। अल्लाहु अकबर। जना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला मुसल्ले ते बीठा नमाज शुरू कया। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम रेडी करे पंहिंजे कमरे जी दरी खां चादर परे करे चवनि था ला 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 अबू बकर के हुक्म दियो वो नमाज पढ़ाए। अबू बकर जी मौजूदगी में, अबू बकर जे हुजन में के हक कोने जो अबू बकर का अॻिते जी करे नमाज पढ़ाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी जिंदगी जे अंदर अपार खां बाद में अॻिते कनि था त अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला के इहो अबू बकर सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु, सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु, ज़ुबैर बिन अवाम रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकड़ो ॿियो सहाबी आहे जॾहिं खलीफो थियो पे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु ये चार सहाबा गैर मौजूद होया, ये चार सहाबा घर होया, बाकी सभी सहाबा मुत्तफकाना तौर फैसलो करे अबू बकर सिद्दीक हाकिम वक्त खलीफा क्या फैसलो तस्लीम कयो। अबू बकर ने बेयत किया जड़ा खबर पया सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन रोणदा आया सही बुखारिया किताब फसाइल असहाबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फसाइल अबी बकर सिद्दीक हदीस नंबर 3711 जना सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु आया गुफ्तगू थिया। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान करता और खलीफो ही अचवा सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मेंबर ते चढ़या हमदो सना बयान कयो उन का वो केड़ा अल्फाज वंदा इन्ना कद अरफना ए अबू बकर बेशक असा सुनाने वर्तिया असा जाने वर्तिया फजीलत का आवाजी फजीलत मुसलमानन जी नजर में केतरिया। नबी करीम सलात सलाम के फरमायो हुयो, नबी अलैहि सलात सलाम फरमायो हुयो मुके रब्बुल आलमीन में उम्मीदा मुखा बाद में अल्लाह तबारक व तआला के भी इंसान के खलीफो मुकर्रर कोन कंदो सिवाय उन माण्हू जे जेते मुझे रब बराज़ी होंदो जेते मोमिनीन बराज़ी होंदा। जैसा मुझे रब पर मोहब्बत वधीक कंदड़ हुंदो मोमिनीन मुन सा वधीक मोहब्बत कंदड़ हुंदा मुखा बाद में खलीफो थींदो तो उहो माण्हू थींदो। अल्लाहु अकबर। जना इहा ॻाल्हि थिया सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मजमे भरे जे साम्हूं थी करे ऐलान कनि था ए मजमे वारो इन्ना क़द अरफना फज़ीलतक अबी बकर असां अबू बकर जी फज़ीलत सुञाणे वरिती आ ओ अबू बकर सिद्दीक। सही बुखारिया दीगर कुतुब हदीस नबी अलैहि सलात वसलाम फरमाइन था ओ मुंहिंजा सहाबियो तव्हां जे मजमे भर में जेके भी साहब आए सभिनी जा मुठोरा लाहे छॾिया सभिनी जा मोहसान लाहे छॾिया वरी हिकड़ी शख्सियत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जी जंहिंजा थोरा आऊं न बल्कि क़यामत वारे ॾींहुं मुंहिंजो रब लाॻींदो ओ अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु ही हिकड़ी खबीस पलीता औरत टीवी ते वेही करे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला जे बारे में गलीस तरीन पलीत जेड़ी पाण पलीता तेड़ा पलीत जुमला इस्तेमाल करे आई उनका वधीक हुए पलीत खबीस मुनाफिक फासिक इंसान जेके बजाय उनकी ज़बान के लगाम ॾियण जे उन जो दिफा करता। अल्लाहु अकबर। सही मुस्लिमा किताब लिबासा अल्लाह के हबीब अलैहि सलात वसलाम इन जेड़े बद बर्तन औरतन के बारे में
जिन छा फरमायो और फरमायो इन किस्मन जा माण्हू हमेशा जहन्नम जे अंदर दाखिल थींदा वो सबूतदार जो पेशन गोइया कंहिंजी ताजदार नबूवत जी खत्म नबूवत जी खातमुर रसूल खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पेशन गोइया साथी तो रात थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया था बिन किस्मन जा माण्हू जहन्नम में वेंदा हिकड़ा उहे माण्हू हूंदा जेके बगैर हक जे माण्हुनि खे मारींदा बगैर हक जे कत्ल कंदा बगैर हक जे खून खराबो फितनो फसाद कंदा ऐं ॿियूं उहे औरतूं जेके बेपर्दा हूंदियूं उहे औरतूं जिन्हनि जा वार उभा हूंदा उहे औरतूं जिन्हनि जा वार सिधा न बल्कि टेढ़ा हूंदा ऐं चोटियूं ठहियल हूंदियूं इन ख़बीसा औरत जो तव्हां हुलियो वञी ॾिसो इन जो तव्हां रंग ढंग ॾिसो इन जो तव्हां हुलियो ॾिसो इन जी वीडियो ॾिसो इन जो वेहण ॾिसो हेॾा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हदीस जो मुआइनो कयो ऐं इन हदीस में या पलीता ख़बीसा औरत तव्हां खे नज़र ईंदी अॻिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था कासियातुन आरियातुन कपड़ा पातल हूंदा उन बावजूद उघाड़ियूं हूंदियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला पर्दे जो हुक्म ॾिनो आहे त मोमिना औरतूं पर्दो कनि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कपड़ा हुजण जे बावजूद भी उघाड़ियूं हूंदियूं अल्लाह जे हबीब पर्दे जो हुक्म कयो आहे ही मुंहं ते बि पर्दो कोन्हे मथे ते भी पर्दो कोन्हे को नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते फरमाइनि था माइलातुन मुमीलातुन पाण भी माइल थियण वारियूं हूंदियूं पाण भी यार ऐं आशिक ॻोल्हण वारियूं हूंदियूं पाण भी ज़ानी मर्द ॻोल्हण वारियूं हूंदियूं मुमीलातुन ऐं ज़ानी मर्द लोंडन खे ॻोल्हण वारियूं हूंदियूं इहा औरत जंहिंजी सदाकत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी सदाकत जंहिं ख़बीस औरत ते दलालत करे थी त हीअ औरत अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी मुबारक सलाम जी रूह सां मुबारक निकरंदड़ अल्फाज़न जी रोशनी में ज़ानिया लोंडी ख़बीसा पलीता नजस औरत उहा उन शख्सियत ते ॻाल्हाए थी जंहिंजे बारे में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो हुयो अंत सिद्दीक अबू बकर तू सच्चो आहे ओ अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनके बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अंता अतीकुम मिनन नार ए अबू बकर आ मोहम्मद चवा तो तू जहन्नम का आजाद आ ए अबू बकर आ मोहम्मद पेशन गोई कया तो तू जहन्नम का आजाद आ एदा अल्लाह जो हबीब पेशन गोई करे तो ये औरत ज़ानिया हूंदियूं जेका अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला ते ॻाल्हाए थी बागे फितर का चवंता हदीस की किताब सही बुखारिया मुस्नद अहमद दीगर सही मुस्लिम के अंदर व दीगर कुतुब हदीस के अंदर हदीस मौजूद है फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा आई अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका बाबा जी मीरास आ वो असा के दो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जी छाता चवन قال لنا رسول الله صلى الله عليه وسلم ला नूरसु मा तरकना सदकतन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पढ़न था के अबू बकर सिद्दीक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पढ़न था ऐं अजीब गाला आवाम के बेइल्म के गुमराह करण जे लाइ उन जो पासो पलटण जे लाइ सहाबा के कारकंद करण जे लाइ कुरान मजीद का फेराइण जे लाइ अहले सुन्नत का परे करण जे लाइ अमन सलामती वाले नेक साले हमदर्दी मोहब्बत उल्फत वाले कहवारे मां पिंजे मां कढण जे करे रिवायत ॿुधाईंदा ब लफ्ज़ जिन्हनि में हिन जो मक़सद हुजे अध जो अध रिवायतूं चट या त वरी सुन्नन जे किताबनि जो उहे रिवायतूं ॿुधाईंदा जिन्हनि खे सुन्नन जे मुसन्निफ़ ज़ईफ़ चयो आहे कूड़ो चयो आहे मौज़ू चयो आहे ही रिवायत जेका तव्हां जे साम्हूं बयान कया थो इन रिवायत जा पूरा अल्फाज कहिड़ा आहिनि जना फातिमा ज़हरा आई अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे बाबा जो जेको माल ऐं मीरास ऐं तक़वा उहो मूंखे ॾियो
अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला जिन फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो असा अंबिया जेका शइ छॾे वेंदा आहिनि उन जा पोयां केर बि वारिस कोन्हे को उन जो केर बि पोयां मालिक कोन्हे को इल्ला सदक़तन सिवाय असां जो छॾियल तरको असां जी दौलत अल्लाह ताला जी राह में सदको ऐं ख़ैरात थी वेंदी आहे। अॻिते अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला नो कहिड़ा अल्फाज़ कढनि था ए फातिमा लस्तु तारिकन शैआ ए फातिमा ऐं उन अमल खे छॾण वारो कोन आहियां उन अमल खे तर्क कोन कंदुसि जेको अमल अल्लाह जो रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पाण कंदो हुयो। कहिड़ो अमल हुयो बागे फिदत मां अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन जो जेको ख़र्च हुयो खराजात हुया इखराजात हुया जेका ज़रूरत हूंदी हुई उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहले बैत खे ॾींदा हुया। उन खां अलावा बाक़ी बचल माल अबू बकर सिद्दीक फरमायो त अल्लाह जो रसूल अल्लाह जी राह में खर्च करे छॾींदा हुया। लस्तु तारिकन शैया बिअमलिन यअमलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और उन अमल के तर्क कोन कंदुसि जेको अल्लाह जो रसूल कंदा हुया और अल्लाह जो कसम खणी करे चवां थो जेको अल्लाह जो रसूल अहले बैत खे ॾींदो हुयो उहो आउं ॾींदुसि बाक़ी अल्लाह जी राह में सदको। हिते तव्हां खे ॻाल्हि ॿुधण में ईंदी कासिब थी आहे उन ते हमलो करे विया दौलत पाण फटे विया। अबू बकर सिद्दीक जा अल्फाज़ छा आहिनि अल्लाह जी राह में ख़र्च कंदुसि ही पर लफ़्ज़ इस्तेमाल करे चवंदा सभु अबू बकर खाइयो। अॻिते अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला नो अञा अॻिते वज़ाहत करे चवनि था जेकॾहिं मूं अव्हां जो हक़ खाई छॾियो अव्हां जो हक़ फटे वियसि अन अज़ीगा और गुमराह थी वेंदुसि अल्लाह जी ॾिनल हिदायत खां रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ॿुधायल सिधी वाट खां ऐं गुमराह थी वेंदुसि। लिहाज़ा जेको अल्लाह जो रसूल अमल कंदो हुयो उहो अमल कंदुसि। इन में इनकार आहे जवाब आहे त अबू बकर चयो त ना कोन ॾींदुसि हितां हली वञ हितां दिफ़ा करे वञ हितां निकिरी वञ हितां डरी वञ। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला नो जिन जा अल्फाज़ छा आहिनि हिननि कमीननि जा अल्फाज़ छा हूंदा आहिनि केतिरे क़दुरु तौहीन आहे अञा तौहीन हिते बस कान्हे का। अबू बकर सिद्दीक ते हमलो कयो सिर्फ़ हिते माठ कोन कयो चवनि था फातिमा ज़हरा रोईंदी वई दाहूं कूकू कंदी वई पंहिंजा राज़ फटंदी वई बेपर्दगी जो इज़हार कई पोती लाहे उछले उछले ॿुधायो फातिमा ज़हरा बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी दौलत जी बुखी हुई छा अहिड़ी दौलत जी लालच हुई एतिरे क़दुरु नऊज़ु बिल्लाह हमारो जेके बकवास कनि था उन्हनि लोग बेहया हुई छा अल्लाहु अकबर उहा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खामोशी इख्तियार करे हली वञे थी। अजना सैयदना अली वापस आयो आहे गुफ्तगू थी आहे सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु के भी अबू बकर सिद्दीक इहो जवाब ॾिनो सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु राज़ी थी विया। तफ़सीरुल कुरान अहले सुन्नत वल जमाअत जो मुफस्सिरा ये कुरान जी तफसीर कई आहे चवंदा सुन्नत जा किताब इन सुन्नत जी किताबनि में रुगो ज़ुल्म लिखियल आहे रुगो इहे ॻाल्हियूं लिखियल आहिनि हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी करे ॿुधाईंदा जेको हिननि जो दलील आहे इंसाफ़ वारी ॻाल्हि न। आख़िर ताणी कहाणी छा आहे आख़िर ताणी नतीजो कहिड़ो निकितो नतीजो कॾहिं कोन ॿुधाईंदा छो नतीजो कढंदा त सुन्नी सचा थींदा नतीजो कढंदा अबू बकर सिद्दीक थींदो नतीजो कढंदा अबू बकर बाहया थींदो नतीजो कढंदा अबू बकर इंसाफ़ करण वारो थी वेंदो। जेकॾहिं ही नतीजा कढनि त पोइ टीवीअ ते बकवास केरु करे जेकॾहिं ही नतीजा कढनि अमन के फितने में गार बंद में लानतबाज़ी में केरु तब्दील करे अल्लाहु अकबर कबीरा। हाणे जो हिननि जा किताब उसूल काफिया किताबुल इल्म बाब सवाबिल इल्म वल मुतअल्लिम याकूब कुलैनी जी किताब 3 सदी हिजरी जो इन जो आलमी दीन अया कुलैनी याकूब कुलैनी जी उसूल काफी उहा किताब शिया हज़रात जी नजर में ये इन जी फजीलत ये सही तरीना ये सच्ची किताब जी असां सुन्नियन जी नजर में कुरान सच्चो आ। इन उसूल काफी के अंदर छा था लिखल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका बयान करता अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइन था त असा अंबिया जेका दौलत छॾे वञूं था उहा
उहा कंहिंजी विरासत काने का, कंहिंजी मिल्कियत काने का, उन जो पोयां केर वारिस मालिक कोने को। अॻिते अञा अल्फाज़ इन्हनि जी किताब आहे, चवनि था जेके अंबिया आहे लम युवरिसु दिरहमन वला दीनारा, जेके अंबिया न को दिरहम छॾे विया न को दीनार छॾे विया, न को उन्हनि जे पोयां को वारिस आहे। अल्लाहु अकबर कबीरा, जेको वारिस आहे तो उन्हनि जी शरीयत जो, उन्हनि जे इल्म जो, उन्हनि जी तक़वा परहेज़गारी जो, उन्हनि जे हया ऐं किरदारी वारे अखलाक जो वारिस आहे। अंबिया जी पोयां का मिल्कियत काने का, उन जो पोयां केर वारिस कोने को। साॻी किताब आहे उसूल मिन अल काफ़ी, उन जी शरह लिखियल आहे अल फुरू मिन अल काफ़ी। किताबुल मवारिस के अंदर इन्हनि जो पंजो इमाम आहे, केरा मोहम्मद बाक़िर। सवाल कयो वियो, ए मोहम्मद बाक़िर, औरतनि जी मीरास जे बारे में ॿुधायो, औरतनि खे मीरास मां कहिड़ी कहिड़ी शइ अची सघे थी। सुञनि वटि इहो कोन्हे को, मता चओ त साहिब रशीद तकरीर कई त मायनि खे हक़ न ॾियो, खबरदार थी वञो। कुरान में औरतनि जो भी हक़ आहे ऐं मर्दनि जो भी हक़ आहे। सुन्नी हदीसनि जे अंदर औरतनि जा बि हक़ आहिनि ऐं मर्दनि जा हक़ बि आहिनि। हर शइ मां औरत हिसो वठी सघे थी। पर ही शियनि जी ॻाल्हि था कयूं, जेके चवनि था अबू बकर सिद्दीक़ गज़ब कयो हुयो ऐं इन्हनि जा किताब लिखनि था त जेका फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा दौलत जो मुतालबो करण वई हुई, उन दौलत जी हक़दार फातिमा कान हुई। इन्हनि जा किताब लिखनि था। अबू बकर त ॾिनी, अबू बकर ते इनकार कोन कयो, अबू बकर ते जवाब कोन ॾिनो, पर हिननि जा किताब छा था लिखनि। पंजो इमाम आहे मोहम्मद बाक़िर, केरा अली हसन हुसैन ज़ैनुल आबिदीन जो पुट मोहम्मद बाक़िर। इहो चए थो जायदाद गैर मनक़ूला ऐं ज़मीन मजा औरत जो हक़ कोन्हे को। जायदाद गैर मनक़ूला दुकान आहे, प्लाट आहे, ऐं उन खां पोइ अहिड़ी दौलत जेका हिकिड़ी शइ ते ॾिनल हुजे, जेके असां खणी नथा वञी सघूं, ऐं जेका तव्हांजी ज़मीन आहे उन मजा औरत जो हक़ कोन्हे को। शियनि जा किताब औरतनि खे ज़मीन मां ख़ारिज करे छॾियऊं, औरतनि खे दुकान दड़नि मां ख़ारिज करे छॾियऊं। अंदाज़ो लॻायो को फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा कहिड़ी शइ जो सवाल करण वई हुई, जेका शइ तव्हां ॿुधायो था, जेका अबू बकर गज़ब कई, तव्हांजा किताब चवनि था त फातिमा जो त हक़ ई कोन थो थिए। पर अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु इन्हनि जो किताब आहे शरह नहजुल बलागा, इब्न अबिल हदीद शरह नहजुल बलागा, इब्न हैसम इमाम दुम्बली जो किताब आहे अद्दुर्रुन नजफिया, इन जे अंदर मल्ला यहजुरुल फकीहा। इन्हनि चोनी किताबनि जे अंदर छा बयान आहे, जना फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा अबू बकर सां हम कलाम थी, अबू बकर सां ॻाल्हायूं त अबू बकर उन जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी त फातिमा अल्लाह जे रसूल जो ही फरमान आहे, लिहाज़ा अल्लाह जो रसूल बागे फिदक मजा या जेको कुछ अवां के ॾींदा हुआ, अहले बैत के ॾींदा हुआ, अल्लाह जो कसम आहे उहो आऊं तव्हां खे ॾींदुसि। बाक़ी जेको तरको आहे उहो अल्लाह जी राह में। चार किताब शियनि जा लिखनि था। इन गुफ्तगू थियण खां बाद में फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा तव्हां रोक हिननि रोक गारगंद कोन कई, गिला गिबत कोन कई, लानतबाज़ी कोन कई। हिननि जा चार किताब लिखनि था। अबू बकर जे इन बयान खां बाद में फातिमा ज़हरा जिन मुस्कुराइण लगी, खुश थियण लगी आहे। उन खां पोइ इहा राज़ी थी करे पंहिंजे घर वापसि आई आहे। मुल्ला बाक़िर मजलिसी जी किताब आहे हक़ुल यकीन, फारसी में किताब आहे। किताब खणी अचो, हवाला ॾेखारण असांजो कमु आहे। असां अखियूं पूरे खाली कारतूसनि जा ठका कोन था कढायूं, ॻाल्हि जेका कंदा आहियूं वज़नी सची सही, ऐं जेके वो हिननि जे किताबनि जा हवाला ॾिना आहिनि ऐं जेके रिवायतूं बयान कयूं आहिनि, हिननि जी नज़र में भी ये सही तरीन रिवायत आहिनि। मता को चवे कि ये पूरी रिवायत आहिनि तो अचे असांजे साम्हूं ॻाल्हाए दलाइल जी रोशनी में। कारगंद न जे हिन खबीसा औरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला ते इल्जाम हुआ, अबू बकर सिद्दीक के ना इंसाफ चयो आहे। असां उन्हनि मथां कोन आहियूं, असां अमन जो सबक ॾियण वारा आहियूं। पर जेको क़ुरान ते तौहीद ते
नबूवत ते अज़मत सहाबा ते अज़वाज मुतहरा जी चादर ते ॻाल्हाईंदो उनखे असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। कोई खणी माण्हू भले असांखे छा बि चवनि, दहशतगर्द चवनि, फितनेखोर चवनि, फसादी चवनि, जेको बि चवनि, तव्हांजा अल्फाज़ असांजे अखियुनि ते आहिनि, पर इन्हनि चोॾहीं शयुनि ते रब जी तौहीद, रब जे क़ुरान, ख़त्म नबूवत, अज़मत सहाबा, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी सदाक़त ते हिकिड़ो लफ़्ज़ बि बर्दाश्त कोन कंदासीं। अल्लाहु अकबर। हक़ुल यकीना मुल्ला बाक़िर मजलिसी इन माण्हुनि जे बारे में ॿुधाईंदो आहियां, एतिरे क़दुर ख़बासत फैलाई, एतिरे क़दुर सहाबा जे बारे में गार गंद कई, तानो तशनी कयो, आखिरकार रब जी ज़ात त क़ादिर आहे, रब जी ज़ात का हक़ के सच कटराए जाने न केतिरो वॻिया माण्हू कूड़ो हुजे, केतिरो बि ॾाढो हुजे, अल्लाह अकबर लिखंदे लिखंदे मजबूर थी करे इहा ॻाल्हि लिखण ते आयो। चई अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, फातिमा आई, फातिमा सवाल कयो, अबू बकर जवाब ॾिनो त अल्लाह जे रसूल जी ही हदीस आहे त जेका अंबिया जी मिल्कियत आहे उन जो पोयां केरु वारिस कोन्हे को, जेका अहले बैत खे ज़रूरत आहे उहा आउं ॾींदुसि, ऐं बाक़ी जेको बचियल आहे पाण वटि न, पंहिंजी धीउ फातिमा खे न, पंहिंजे साथी उमर जी धीउ हफ्सा खे न, उम्मे हबीबा सुफियान रज़ियल्लाहु ताला जी न्याणी के ना, ज़ैनब बिन्ते जहशा के ना, अल्लाहु अकबर कबीरा। अबू बकर सिद्दीक चवनि था जेको अल्लाह जो रसूल अमल कंदो हुयो उहा अमल कंदुसि, सिर्फ तोखे जवाब कोन थो ॾियां, मुंहिंजी नज़र में सभु बराबर आयो, सभिनी खे ओतिरो ॾींदुसि जेतिरो अल्लाह जो रसूल ॾींदो हुयो। फातिमा 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 ही ॻाल्हि ही फैसलो मूं पंहिंजे तरफ़ां कोन कयो आहे। के जा अल्फाज़ आहिनि अबू बकर जा, अल्ते अबू बकर ॿुधाइनि था शियनि जी किताब आहे, सुन्नियनि जी न, अहले हदीसनि जी न, देवबंदियनि ऐं बेरेलियनि जी न, शियनि जी किताब आहे, मुल्ला बाक़िर मजलिसी जी किताब आहे। ऐं गॾोगॾु चैलेंज कंदो हलां, मुल्ला बाक़िर मजलिसी खे शियनि मां कढियो, इन्हनि जा किताब तव्हां रायगान करे छॾियो, ख़त्म करे छॾियो, रब काबा जो कसम आहे हिन धरती ता शिया सुन्नत जो इख्तिलाफ खत्म थी वेंदो। एतिरे क़दुर ख़बासत कई आहे। ओ चयो अबू बकर अल्फाज़ चया फातिमा ही मु फैसलो सिर्फ पंहिंजे तरफ़ां न बल्कि तमाम तर जेके मुसलमान मोमिन आहिनि उन्हनि सभिनी जे इत्तिफ़ाक़ ते इहो फैसलो कयो आहे त जेको अहले बैत खे अल्लाह जो रसूल ॾींदो हुयो उहो आउं ॾींदुसि, बाक़ी जेको बचंदो उहो अल्लाह जी राह में। अॻिते कहिड़ा अल्फाज़ आहिनि शियनि जी किताब आहे, अबू बकर सिद्दीक़ जी सदाक़त आहे, किताब खणी अचो, ॾेखारियो हिन ख़बीसा जे मुंहं ते हणो मुंहिंजो कमु आहे। जेका चई थी अबू बकर नाइंसाफ़ी कई आहे, अबू बकर सिद्दीक़ इनकार कोन कयो, अबू बकर सिद्दीक़ माल गज़ब कोन कयो, चयईं त अल्लाह जे रसूल जो ॾिनल माल आउं तव्हांखे ॾींदसि। फातिमा अन्याब, फातिमा अन्याब, फातिमा अन्याब, जेकॾहिं माल जी ज़रूरत आहे न मुंहिंजो जेको ज़ाती माल आहे न जेको खपई उन मां तो खणी वञ। इहो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। केर तो चवे अबू बकर सिद्दीक़ इनकार कयो आहे, केर तो चवे अबू बकर सिद्दीक़ गज़ब कयो आहे, उन मां जे हलाली पुट खे असांजे साम्हूं आणियो जेको दलाइल जी रोशनी में असां सां ॻाल्हाए, सदाक़त जी रोशनी में असां सां ॻाल्हाए, बाक़ी कार कंद जेको बि कंदो आंगुर खणंदो उन जी आंगुर कटे कारे कुतनि जे हवाले करे छॾींदासीं। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सदाक़त ते कुर्बान वञा। अबू बकर सिद्दीक़ माल गज़ब कोन कयो आहे, शियनि जी किताब जा हवाला। अञा अॻिते अचो, अल्लाहु अकबर। शरा इब्न अबिल हदीद इब्न हैसम, उन खां पोइ आगे अद्दुरतुल मख्फिया जे अंदर, उन खां पोइ आहे मुसन्निफ फैज़ुल इस्लाम अली नकी जेको तक़रीबन 12वीं सदी जो शियनि जो मोतबर आलिम दीन गुज़रियो आहे। उन किताब लिखियो फैज़ुल इस्लाम जे नाले सां। उन जे अंदर रिवायत आहे, सही तरीन रिवायत आने करे बयान करे तो रिवायत त जेको बागे फितक जे बारे में अबू बकर फैसलो कयो, जेको अल्लाह जे रसूल फैसलो कयो वो अबू बकर कयो, जेको अबू बकर फैसलो कयो वो उमर ख़त्ताब कयो, जेको उमर बिन ख़त्ताब कयो हुयो वो उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु कयो, ऐं जेको इन टिनी सहाबा कयो हुयो
सैयदना अली रज़ी अल्लाह ताला भी वही फैसलो कयो, वही कम कयो हुयो जेको अबू बकर कयो। अहले बैत जो हिस्सो अहले बैत के दी नहीं, बाकी अल्लाह जी राह में कुर्बान जेको उमर कयो हुयो। अहले बैत जो हिस्सो अहले बैत के दी नहीं, बाकी अल्लाह जी राह में कुर्बान जेको उस्मान गनी कयो हुयो। अहले बैत जो हिस्सो अहले बैत के दी नहीं, बाकी अल्लाह जी राह में कुर्बान सैयदना अली रज़ी अल्लाह ताला नु भी वही कम कयो जेको अबू बकर कयो, जेको उमर फारूक कयो, जेको उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नु कयो। त अहले बैत जो हिस्सो अहले बैत के दी नहीं, बाकी अल्लाह जी राह में कुर्बान। इहा है बागे फितरत जी हकीकत जेका शियन जा किताब इए साफ सही तरीन रिवायतन सा बयान कन था, जे ये अज जो चमकंदड़ सिजो रोशन साफ बीठो आ। सहाबा की अजमत, सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, ओए सहाबा हुआ चंद मिसाल गज़वे बदर, सूरतुल आल इमरान, रब जे कुरान के जेको भी पूरो समझे तो ओ काफिरा बदतरीन इंसाना रब जे कुरान जी रोशनी में असां पंहिंजी तरफां फतवा ना है जेको मुसलमान को ओटी भी करे चले तो जेको रब जे कुरान के नथो मने वो मोमिना आहे को। अल्लाहु अकबर। सूरतुल आल इमरान चौथो सिपारो आयत नंबर 121 हा। अल्लाह तबारक व तआला गज़वे उहुद जो मिसाल बयान कयो। रब्बुल आलमीन फरमाए तो जेके गज़वे उहुद जे दौरान जेका कमी पेशी थी सहाबा खां भरती थी, वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, अल्लाह ताला उनके माफ करे छड़ो। सूरतुल आल इमरान आयत नंबर 124 हा। बदर जे मैदान में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के मथा वही नाज़िल किया, इस्तक़ूलु लिल मुमिनीना, मोमिन उनके चेबो जेको दिलों सच्चो होजे, मुसलमान उनके चेबो जेको सिर्फ ज़बानी कलमो पढ़े दिलों सच्चो न होजे। रब जो कुरान चेतो अबू बकर बदरिया, अबू बकर मोमिना, रब जो कुरान चेतो अबू बकर उहदिया, अबू बकर मोमिना। सूरत तौबा आयत नंबर 117 फरमाए लक़द ताबल्लाहु अलन नबिय्यि वल मुहाजिरीना वल अंसार। अबू बकर गज़वे तबूक में मौजूद हुयो, रब फरमाए तो नबी के भी माफ करे छो, वो मुहाजिर सहाबा के अबू बकर तबूक में मौजूद आ, अबू बकर के रब माफ करे छो, अबू बकर मुहाजिरा, अबू बकर के रब माफ करे छो। पर शिया जो नासी माफ कोन करदासी। अल्लाहु अकबर कबीरा। रब जो कुरान जे अबू बकर सिद्दीका, अबू बकर मोमिना, अबू बकर जन्नतिया। सूरतुल हदीदा 27 सिपारो जो रुकू आयत नंबर 10 रब्बुल आलमीन फरमाए तो उहे सहाबा जिन्हनि मक्को फतह थियण खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो आ, 8 हिजरी में मक्को फतह थियो आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी तकरीबन 21 साल नबूवत जो हले पियो उन में मक्को फतह थियो आ। मक्को फतह थियण बाद जेके इस्लाम पहिरियां इस्लाम में दाखिल थिया ऐं जेके बाद में दाखिल थिया, अल्लाह ताला फरमाए तो जेके पहिरियां दाखिल थिया उहे भी जन्नती, जेके मक्को फतह थियण खां बाद में इस्लाम में मुसलमान दाखिल थिया उहे भी जन्नती। रब जो कुरान जे तो अबू बकर मुनसिफा सिद्दीका जन्नतिया, उमर फारूक मुनसिफा, उमर फारूक सच्चोआ, उमर फारूक मोमिना, उमर फारूक जन्नतिया। सहाबा सब जन्नती। हिनन के लिए केड़ी तकलीफा। अल्लाह अकबर। अजीज दोस्तों बुजुर्गो खुदारा ही जो को दोरा अखियों पटियो सुजाग जो पंहिंजे हर उसरे हर अमल के अंदर, पंहिंजे घर के अंदर, पंहिंजे मोबाइल के अंदर बजाय फहाशी के, बजाय शेर व शायरी के, बजाय गानन राग मौसीकी के कुरान के निहारो, कुरान के पढ़ो। तवा कुरान जो दिफा कयो रब पाणे तहां जो दिफा कंदो, तवा सहाबा जो दिफा कयो अल्लाह पाणे तहां जो दिफा कंदो, तवा खत्म नबूवत जो दिफा कयो उन जी इज्जत अदब और एहतराम रखो, हर वक्त अकीदो रखो अल्लाह जी ज़ात जे असा पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियूं, अल्लाह जे कुरान जे लाइ असा पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियूं, अल्लाह ताला जे रसूल जी नबूवत जे लाइ पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियूं, अज़वाज मुतहरा जे लाइ पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियूं, अज़मत सहाबा किराम अहले बैत जे लाइ पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियूं। हर वक्त इहो अकीदो रखो अल्लाह अवां खां राज़ी थी वेंदो, छो जो रब्बुल आलमीन फरमाए थो वस्साबिकूनल अव्वलूना मिनल मुहाजिरीना वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। उहे सहाबा जेके सब
बनी का पेरा हिजरत करे मदीने में आया मुहाजिर सहाबा रब्बो फरमाए तो आओ इनका राजी आया मदीने में अंसार सहाबा रब्बो फरमाए तो आओ इनका राजी आया आओ इनके मेहरबान आया आए रब्बो फरमाए तो ओए मालूम जिनके मुझे अजीम जमात सहाबा सा मोहब्बत कर था उन्हें जिन्हें पंजी जान माल इज्जत और आबरू के कुर्बान करता उन्हें जे नक्शे कदम ते हलन था आओ रब इन्हन मोमिनन साहब राजी आया अल्लाह का दुआ है अल्लाह ताला मुके आवाके कुरान हदीस पढ़न समझने ते अमल की तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا وأخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين